नाज़रीन न्यूज़ स्पेशल प्रोग्राम में हींअर असां ॾिसूं पिया त अंबनि जा जेके बाग़ आहिनि अंबनि जे बाग़नि खे बि मुख़्तलिफ़ बीमारियुनि ऐं वायरसनि वकोड़े छॾियो आहे। हे तव्हांखे असां ॾेखारींदा था हे ॾिसो त हे ॿूर जेको आहे हे इंतिहाई हद जो हे कारो थी वियो आहे। हिन कारे थियण खां पोइ हिनखे ख़बर न आहे त कहिड़ी बीमारीअ वकोड़ियो आहे ऐं हिनखे वायरस लॻी आहे जंहिं सबबु हे ॿूर जेको आहे सो कारो थी ऐं सड़ंदो थो वञे छणंदो थो वञे। जॾहिं त हीअ जेकी आहे असांखे ॿुधाए वञे थी अंबड़ी आहे। हाणे हीअ हिते ई सड़ी वई आहे सुसी वई आहे हीअ अंबड़ी छा थींदी। जॾहिं त आबादगार जेके हितां जा आहिनि हितां जा जेके रहवासी आहिनि बाग़ जा मालिक आहिनि असां उन्हनि सां कोशिशि कंदासीं ॻाल्हाइण जी त असां ॾिसंदा था हलूं त हीअ बाग़ टोटली मुकमल तौरु हीअ हिन जा पन ॾिसो त हीअ सड़ी विया आहिनि ऐं हिन जो ॿूर कारो थी वियो आहे। ऐं हिते तव्हां हीअ ॾिसो त हिन में मुख़्तलिफ़ जेके जीत आहिनि हीअ असांखे नज़र अचनि पिया त हीअ जीत हिन में अंदरि केतिरा सवनि जे तइदाद में हीअ जीत पिया आहिनि। वायरस आहे ऐं हीअ मुहलो आहे या थ्रिप्स आहे कहिड़ी बीमारी आहे हीअ वधीक एग्रीकल्चर वारा ज़राइत खाते वारा ई ॿुधाए सघनि था। पर हीअ केतिरो नुक़सानु थियो आहे आबादगारनि जो लखें रुपयनि जो करोड़नि रुपयनि जो नुक़सानु आहे। हिन महिल ताईं को बि हिननि लड़ी न आयो आहे को त अचे हिननि खे बाग़नि जी विज़िट करे। हुअण हीअं घुरिजे त सिंध हुकूमत ज़राइत खाते ते लखें रुपया करोड़े रुपया ख़र्च करे पई पर हिते बाग़नि ते केर बि विज़िट करण न आयो आहे जंहिंजे सबबु सख़्तु आबादगार परेशान आहिनि। ऐं हिते हीअ असां नाज़रीन खे ॾेखारींदा था हलूं त हे ॾिसो त हिननि हितां जे जेको वारस आहिनि हितां बाग़ जा जेके मालिक आहिनि हुननि ॾिसो त हीअ कटे उछलाया आहिनि। हिन खे ॿुधाए पने त हीअ टट आहे ऐं टट छा आहे टट जी कहिड़ी बीमारी आहे इहा असां हिन महिल ताईं मालूम न करे सघिया आहियूं ख़बर न पइजी सघी आहे त टट जेको आहे सो छा आहे। ऐं ॾिसो त हीअ केतिरे क़िस्म सां इहो तबाह थी वियो आहे ऐं हिते केतिरा हिननि साईं तव्हां असांखे ॿुधायो त तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो मीर मोहम्मद ज़ात जो सोलंगी हे बाग़नि जा ठीका खणंदो आहियां मकादार आहियां। हीअ असां बाग़नि खे 3 दफ़ा स्प्रे कराया आहिनि जेका हीअ वायरस छॾे ई नथी। हे नकुली दवाऊं आहिनि इन में चऊं हे टट थींदा था वञनि को बि असां लड़ी कोन आयो आहे एग्रीकल्चर वारो त बाबा हीअ तव्हांखे बीमारीअ जा हीअ दवा हणो को बि असां वटि कोन आयो आहे। ॿाटियूं असां कयूं आहिनि पर हिनखे को बि फ़ाइदो टके हीअ मक़सदु तव्हां हीअ छो पटियो आहे? हे पटियो आहे टट आहे हिन में अंदरि वायरस आहे हिन में जीत आहिनि अंदरि इन करे पटींदा आहियूं उछलाईंदा था त हे वरी ॿिए खे बि लॻी वेंदा त इन करे पटे उछलायूं था ॿाहिरि। अच्छा हीअ जेको टट आहे इहा बीमारी आहे छा? इहा बीमारी फल ॾेई सघंदा आहिनि? हा 1% माना 4 आना ईंदा 12 आना मार खाईंदा बाग़। अच्छा हा एतिरी हिननि में बीमारी आहे। हींअर असां स्प्रे कईंदा आहियूं हिन में को बि फ़ाइदो कोन थो पए दवा में चऊं। हींअर वरी असांजे मथां जुड़ भरियो बीठो आहे वरी हिनखे महलो लॻी ईंदो वरी इहा बीमारी थींदी वरी अठे ॾींहुं वरी फुहारो कंदासीं फ़ाइदो दवा में टके जो बि कोन थो अचे। अच्छा फुहारनि ते केतिरो ख़र्चो था कयो? साईं ख़र्चो तक़रीबन एकड़ ते 3000 4000 एकड़ ते ख़र्चु आहे। अच्छा 4000 ताईं एकड़ ते ख़र्चु आहे दवा जो। अच्छा माना हिकिड़े चक्कर जो घणा चक्कर तव्हां करे चुका आहियो दवा? हाणे मां 2 दफ़ा करे आहियां हाणे वरी 3 दफ़ो कयां थो पियो। अच्छा अॼु 3 दफ़ो हिनखे कयूं। अहिड़ी शिकायतूं जेके हिनखे बीमारियूं लॻियूं हुन मुख़्तलिफ़ वायरस वकोड़े वई आहे सॼे बाग़ खे हिते न बल्कि कहिड़नि इलाइक़नि में केसि ताईं? ऐं हीअ सॼो नौशहर जेको ज़िलो आहे इन सॼे नौशहर ज़िले में हीअ वायरस पखिड़िजी विया अंबनि में सॼे ज़िले में। पोइ भला अहिड़ी तव्हां शिकायत का ज़राइत खाते वारनि खे कई आहे? ॾाढियूं कयूं अथऊं पर अचे केरु बि कोन थो केरु ॿुधे ई कोन थो पुछण वारो ई केरु कोन्हे त की भाई तव्हांखे बीमारी लॻी आहे चवंदा तव्हांखे सलाह मसलत ॾियूं त हिनखे हीअ दवा हणो केरु बि असां ॾे अचण लाइ तयारु ई कोन्हे को। नाज़रीन हे तव्हांजा आबादगार जेके आहिनि हे पटे ऐं खयों बि था अचनि ऐं छा ॿूर पुछूं पिया छो भाई तव्हां छो पटिया आहियो? हीअ असां इन करे पटे आया आहियूं जो ही मथे जेकॾहिं वणनि में आहिनि न त पोइ उनजे भरिसां जेके आहिनि न ॿूर उनखे बि माना वठी ईंदी आहे वायरस पोइ हीअ हिन जे करे ॿियनि खे बि नुक़सानु पहुची सघे थो सो असां तंहिंजे करे केतिरो तव्हां ढेर पटिया हूंदा? हीअ असां तक़रीबन 4-5 भरी थी वेंदियूं हिकिड़े वण मां। अच्छा जी हिकिड़े वण मां 4-5 भरियूं जेकॾहिं ॿूर जूं निकिरनि त पोइ हुन में फल छा बचंदो? फल पोइ कोन थो बचे न वधि में वधि 100 बचे थो फल सॼे वण मां 9 असां कढी था छॾियूं। न त पोइ हीअ जेको आहे सो हाणे काॾे कंदो तव्हां? बसि हिनखे उछलाईंदी हीअ असांजे कम जो न आहे हिन में वायरस आहे। अच्छा हीअ वायरस ॿियनि खे लॻे थी ॿिए ॿोर खे लॻे थी उनखे वरी फुकिजी थो वञे माना भरिजी थो वञे उहो ख़तमु थो थी वञे। पोइ हे त तव्हांजो लखें रुपए जो नुक़सानु हूंदो? घणो नुक़सानु आहे। अच्छा पोइ तव्हां जेको मुतालबो छा हूंदो गुज़ारिश छा हूंदी? असांजी इहा गुज़ारिश आहे त एग्रीकल्चर वारा अचनि हिन ॾिसनि ऐं हिननि जी माना दवा का अहिड़ी इजाद कनि जेका असां माना हिननि खे हणो त पोइ हीअ न थियनि हे टट अहिड़ा न थियनि।
इन जे सूरत में जेको आहे न हीउ ॿिज ऐं हीउ जेको हिननि जो आहे ॿूर हे पटे ऐं आबादगार खयो पिया अचनि ऐं ॿाहिरि पिया उछलाइनि हीउ चवनि पिया त जेकॾहिं असां जेको वायरस जो वरितल ॿूर आहे अंबनि में लॻल वायरस जेकी आहे इहो ॿूर जेकॾहिं असां न पटींदासीं इहो वणनि मां न कढंदासीं त सॼे बाग़ खे इहो वायरस वकोड़े थो वञे जंहिंजे सबबु असां मजबूर थी असां पंहिंजे जेको आहे सो ॾिसूं था जेको तयारु थियल असांजा वण आहिनि अंब आहिनि ऐं उन्हनि खे असां पटियूं था उन्हनि जो ॿूर जेको जंहिंखे वायरस लॻल आहे उहो भरियुनि जी सूरत में कढी बाग़ खां ॿाहिरि था उछलायूं त जीअं ॿिया असांजा वण जेको आहे सो बची सघनि पर एग्रीकल्चर खातो हिन महिल ताईं ग़ाइबु आहे न हिते एग्रीकल्चर खाते खे हुअणु घुरिजे हा हिते तहक़ीक़ करे हा त कहिड़ी वायरस लॻी आहे हू एडवाइज़ कंदा त हिनखे कहिड़ी पेस्टिसाइड जेको आहे सो लॻणी आहे ऐं पेस्टिसाइड जो कहिड़ो ग्रुप हिन वायरस खे ख़तमु कंदो त उहो ॻोठाणनि खे का ख़बर न आहे जंहिंजे सबबु ॻोठाणा सख़्तु परेशान आहिनि हे असांखे ॾेखारनि पिया त हीउ ॾिसो त वण जेको आहे उन मां को पन जेको पटिया आहे तव्हांजो आबादगार इन पन ते ॾिसो त कहिड़ियूं बीमारियूं वरितो आहे हीउ सॼो पन ते दाण 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 थी वई आहे जंहिंजे सबबु हीउ पन सॼो मुरझाइजी वियो आहे ऐं ॿूर जेको आहे सो तव्हांखे ॾेखारींदो ॾिसो नाज़रीन त हीउ कीअं जेको आहे सो सॼो वायरस में वठिजी वियो आहे ऐं पन सॼो ख़राबु थी वियो आहे ऐं हिन ते मुख़्तलिफ़ दाणा निकिरी आया आहिनि बीमारीअ जा जंहिंजे सबबु हितां जा आबादगार सख़्तु परेशान आहिनि